जी नाज़रीन, मां इन वक़्तु मौजूद आहियां मोरो शहर जे मेहरान कॉलोनी में, जिते गुज़िरियल 2 सालनि खां ॻिचीअ में ॻोढ़ो निकिरण सबबि ही अमड़ ज़ैबुल निसा ज़ाल नसीरुद्दीन माछी जेका आहे सा गुज़िरियल 2 सालनि खां हिन बीमारी जे बिस्तरे ते घर में ई पियल आहे। संदसि इलाज लाइ जेको हणो वणो हुयो, पंहिंजो घर जो अलॻि तलॻि विकिरो करे इलाज करायो आहे, पर संदसि किथां बि इलाज जो फ़र्क़ु ऐं फ़ाइदो न पियो आहे। अचो त वधीक संदसि अमड़ खां पुछूं त हुन किथां किथां इलाज करायो आहे ऐं डॉक्टरनि हुनखे छा चयो आहे। अबा पहिरें लाखेर खे ॾेखारियमि, लाखेर चयो वञ नवाशाह न वियुसि, वरी उन्हनि चयो त वञ सेवण, वरी सेवण वारनि चयो त न वञ गंबट में असांखे मथे हेठि लह चढ़ कराए असांखे राति रहाराए ऐं सुबुह जो चई 9 बजे तव्हां मिलजो महेश्वर डॉक्टर सां। महेश्वर जो त वञ बाबा जन अस्पताल कराची आहे, असां ग़रीब मिसकीन असां किथां आणियूं, जो असां वेही आहियूं असां इलाज करायूं। बाबा मां अर्ज़ु थी कयां भाउनि भेणनि खे मुंहिंजी मदद कयो, ख़ुदा करणी ॿुधई। अब असां ग़रीब माण्हू मिसकीन असां किराए ते पाणी पीअण लाइ लाहे शोलर पखु न आहे असांखे। चवण जो असांजो त असांजा इलाज लाइ कुझु बि न आहे असां वटि, जेकी हीअ शयूं हर शइ खपाए अच करे छॾी, असां घर जी का शइ न आहे ॿुधव। हाणे असां ॾाढो परेशान आहियूं, त असांखे घरारीअ जो कुझु कयो वञे त बहितरु आहे। जंहिं अस्पतालनि में वञूं था असांखे आसरा ॾियो, असांखे कढियो छॾीनि ॿुधई। हेॾे वियासीं सेवण गंबट नवाबशाह त बि असांखे कुझु कोन थियो। मुंहिंजी नुंहुं वीचारीअ खे 2 साल गुज़रिया आहिनि, ॻोड़े खे केॾांहुं बि कोन थो चाढ़ो अचे, वञूं था त मोटिया अचूं था, लभे अटो खाइण लाइ कोन वीचारो, हिकिड़ो वेलो खाइनि हिकिड़ो ॾिसनि वेठा, मसाड़ ते वेठा आहियूं। उन जी जेको पुॼेव सो हिननि जी मदद कयो। अवां बीमारी जे बिस्तरे ते पियल ज़ैबुल निसा ऐं संदसि वर ऐं ससु जा वीचार ॿुधा, जिन जो चवणु आहे त असां इलाज त करायो आहे पर हुनजो फ़ाइदो नथो पए। डॉक्टर जेको आहे तो पहिरियां आसिरो ॾियनि था, जेको ख़र्चु आहे उहो कयूं था, पर उन खां पोइ फ़ाइदो न पवण खां पोइ डॉक्टरनि जो चवणु आहे त इन जो इलाजु कंहिं वॾी अस्पताल ख़ासि तौर ते जना अस्पताल या कंहिं प्राइवेट अस्पताल मां मुमकिन आहे। तंहिंजे करे हुननि ख़र्च जो काथो जेको आहे तो 3 लख खां मथे ॿुधायो आहे। असां ग़रीब मिसकीन आहियूं, असां वटि एतिरो न आहे। तंहिंजे करे हिननि वसवारनि सिंध हुकूमत सिहत खाते MNA MPAs ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त संदसि माली सहायता करे या इलाज जे लाइ कोई कोशिशि कई वञे त जीअं संदसि ज़िंदगी बची सघे। वहीद रज़ाक, मुस्तैद टाइम न्यूज़, मोरो।